बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। जेके बिरादरियूं हिते जमा आहिनि, अॼु असां साजिद साहब इहो प्रोग्राम रखियो हो कि असीं हलूं राजन जिन्हनि इज़त ॾिनी ऐं उन्हनि जो शुक्रियो अदा करियूं। हालांकि मूं सभिनीनि दोस्तनि खे मना कई हुई, मूं चयो यार अजरकनि जो प्रोग्राम न करियो कि अॻियां ॿिए प्रोग्राम लेट न थी वञनि। वरी बि अव्हांजी जेके बि तव्हां अजरकूं ॾिनियूं, इज़त त ॾिनी, अव्हांजा थोराता आहियूं। जेकी ॻाल्हि साजिद साहब कई कि असांजा उहे ॿार आहिनि जिन्हनि वोट ॾिना, जिन्हनि न ॾिना से बि असांजा ई ॿार आहिनि, त इहा ई ॻाल्हि अव्हां सां कंदा हलूं कि असीं हाज़िर आहियूं हर मामले जे लाइ। को बि इंसानु आहे, नंढो वॾो कमु थी सघे थो इंसान जो, त असीं ॿधल आहियूं। छाला हाणे नुमाइंदगी साजिद साहब जी मूंखे करणी आहे हिन इलाइक़े जी, त चाहे असीं न बि हुजूं त अव्हां वटि अव्हांजा ॿिया नुमाइंदा करीम आहे, शफ़ी आहे, ॿिया दोस्त आहिनि, ऐं सभिनी जा नाला कोन थो खणां, त उहे सभु मौजूदु आहिनि। अगरि असां सां डायरेक्ट रसाई न आहे त इन्हनि खे चओ कि बाबा असांखे साजिद साहब ते वठी हलनि, मूं ते अचो, असीं हाज़िर आहियूं। जेके बि कम हूंदा, जेको असांजे वस में हूंदो, असीं अव्हां सां ॿधल आहियूं। उहो ई चवां पियो, सभिनी जा नाला खणंदो त वरी बि नाराज़ थींदा। ॿिनि जा खयां इहे ई काफ़ी आहिनि। ॿी ॻाल्हि त कॾहिं आऊं थी सघे थो जीअं कि नेशनल असेंबली जो इजलास आहिनि या ॿिए चीज़ूं आहिनि, त इहा हिकिड़ी रिक्वेस्ट हूंदी दोस्तनि सां कि इहा ॻाल्हि न कनि कि यार हिते मौजूदु न आहे त मिले नथो। ज़ाहिर मौजूदु न हूंदो त नाज़िल कोन थींदो, ज़ाहिर इस्लामाबाद जो इशू हूंदो। बाक़ी साजिद साहब आहे, फ़ोन आहे, व्हाट्सएप आहे, उन ते जिन दोस्तनि जो राब्तो आहे उहे मूंखे मैसेज कनि, ऐं इंशाल्लाह जेको पुॼी सघियुसि उहो कंदुसि अव्हां दोस्तनि सां। वरी बि अव्हांजा लख थोरा, अव्हां इज़तूं ॾिनियूं, महिरबानी सॼी संगत जी।